अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोशल सिंध न्यूज़ में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। नूरियाबाद मां अली अकबर पालारी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध पालारी इताद जो बल्दियाती इलेक्शन बाबति अहम इजलास पालारी हाउस नूरियाबाद में थी गुज़रियो, जंहिंजी सदारत पालारी इताद जे सदर डॉक्टर अनवर पालारी कई। उन मौके ते खिताब कंदे डॉक्टर अनवर पालारी, हाजी रमज़ान खान पालारी, बादल खान पालारी ऐं ॿियनि अॻवाननि वधीक चयो त असां पंहिंजे इतादियुनि सां गॾिजी कोहिस्तान जी अवाम जी दुश्मन जो हर मुआज़ ते मुक़ाबिलो कंदासीं ऐं यूनियन काउंसिल मोन्टर खान पालारी, चेयरमैन लाइ रोशन बादल पालारी ऐं वाइस चेयरमैन खलील करमी पालारी जे नालनि खे हतमी शक्ल ॾेई छॾी आहे।